दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ मुख़्तियार शीदी जो एल्बम आहे पहिरियों सोनी कंपनी जो एल्बम आहे ऐं हीअ पहिरियों एल्बम आहे ऐं अॻे एल्बम में तव्हांखे मां ॿुधायो त हिन जे पहिरें वॉल्यूम जो फ़ोटूं शाट आहे अवेलेबल न आहे। सो हींअर मिली वियो आहे, वॾी महिरबानी हुन दोस्त जी बि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हीअ एल्बम एतिरो ख़ासि भलो न आहे, छो हिन में एतिरी शाइरी मज़े जी कोन आहे। बहरहाल हिकिड़ो कलाम हिन जो सुठो आहे, चङो आहे, तव्हां बि ॿुधो हूंदो, ज़बरदस्त एल्बम आहे। ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट्स बि शामिलु कंदासीं। उन खां बाद तव्हांखे ॿुधायूं ज़रूरी ॻाल्हि त हाणे मुहर्रम शरीफ़ अचे पियो, उन फ़ोटुनि जी ॻोल्हा में आहियां त किथां मिली वञनि त को दोस्त राब्तो करे, ठीकु आहे, पोइ मूंखे व्हाट्सअप करे त पोइ इंशाल्लाह उन्हनि जे बारे में वीडियो ठाहींदासीं। छो जो हाणे वरी इहे वीडियो वारो कमु बंदि कंदासीं, इंशाल्लाह हिकु ॿ वीडियो ठाहींदासीं अञा। ऐं तव्हां ज़रूरी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं वीडियो में असां गीत शामिलु नथा कयूं, ठीकु आहे दोस्तों। काफ़ी दोस्त ईअं ॾिसनि पिया, चवनि पिया गीत हलणु शुरू थींदो, पर ईअं न आहे, ठीकु आहे दोस्तों। हलूं था हिन जे दोस्तनि जे कमेंट्स जे तरफ़। पहिरियों कमेंट्स हुबदार अली उजण साहब लिखियो मुख़्तियार शीदी जे बारे में गुड लिखियईं, वॾी महिरबानी। उन खां बाद सिराजमल लाशारी भाउ लिखियो एल्बम जे बारे में, वेरी नाइस एल्बम, वॾी महिरबानी सिराज भाउ। ऐं उन में कमेंट्स पूरा थी विया। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हिन में एल्बम जेको गीत आहे एजाज़ साहब जो गीत आहे लिखियलु, असां इश्क छॾियोसीं, इहो मशहूरु गीत आहे हिन एल्बम जो, ज़बरदस्त। ऐं इहो एल्बम जे टाइटल ते बि लिखियलु आहे। हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे। पहिरियों गीत जेको लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी साहब, कल्ह तो लाइ रुनो हुयुमि, ज़बरदस्त। ऐं उन खां पोइ कादिर बख़्श साहब जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखियईं कुझु दिलि में सोच पिरी, मुंहिंजे लाइ कुझु सोच। उन खां पोइ शाहनवाज़ शर साहब जी शाइरी आहे, सिक थो फ़ोटूं कढराए सोणा। उन खां पोइ चोथों नंबर गीत न आहे, पर उन में लिखियलु आहे झलकियूं मुरीद अब्बास जे एल्बम जूं। उन खां पोइ गीत आहे वहीद गोपांग साहब जी शाइरी आहे, लॻा उहे पार यार जा। ऐं उन खां पोइ आहे अब्दुल रज़ाक साहब जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखियईं रब यार जो ख़ैरु कजां। उन खां पोइ आहे एजाज़ साहब जी शाइरी, गीत जा ॿोल आहिनि असां इश्क छॾियोसीं, असां इश्क छॾियोसीं, ज़बरदस्त। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त काफ़ी सारनि फ़नकारनि जा कवर मौजूदु आहिनि असां वटि, काफ़ी सारा फ़नकार, तक़रीबन लाॻीतो कवर अवेलेबल आहिनि। जंहिं बि दोस्त खे वीडियो ॾिसणा हुजनि, ॿुधणा हुजनि, त पोइ असांखे कमेंट्स करे उन पंहिंजी पसंदि जी फ़नकार जो कमेंट्स करे ज़रूर बि, ऐं इंशाल्लाह उन जे लाइ वीडियो आउं जल्द ठाहींदुसि। ऐं तव्हां दोस्तनि खे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजनि पिनी प्यारनि दोस्तनि ताईं रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो ज़रूरु पुॼाईंदा। तो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में इकट्ठे आहियूं।